बाबा जेकर तकड़ो ओताक थियल न वञे हा न उनजे साम्हूं बि मां ॻाल्हियूं कयूं मां तुंहिंजो चेहरो तसली ज़ाहिर ज़रूर कंदुसि तोखे तमामु जल्दी हिन हवेली मां ॿाहिरि कढींदुसि तूं त मूंखे चङी तरह सुञाणी थी न मां तुंहिंजो जीवन जंजाल करे छॾींदुसि शेरोज़ खान शींह भले जंग जो बादशाह छो न हुजे पर इहो सोचजां लूमड़ी सभिनीनि खां चालाक हूंदी अथई मैडम लोमड़ी साहिबा तूं थोरो एहतियात सां कमु वठ सियाणा खां बि ॿिटंगा फाथा वेंदा इहो माहौरो बि तोखे चङी तरह यादि हुअणु खपे मूंखे कामनि जा मिसाल न ॾे ऐं न को मां फासण वारी आहियां तमामु जल्द तोखे फासाइण खां पोइ इहो महारो ठाहे जल्दी तोखे फासाए वठंदुसि ख़्वाबनि ते त का बि पाबंदी कोन्हे का पर तुंहिंजी शादी मां चांडो कंहिंसां कॾहिं बि कोन करणु ॾींदसि त पोइ लॻी शर्त जेकॾहिं तुंहिंजो निकाह चांडो कंहिंसां थियो न त मां चुपचाप हीअ हवेली मां छॾे वेंदसि ऐं जेकॾहिं तूं नाकाम वें त पोइ तोखे दिलि सां मूंखे मां क़बूल करणो ई पवंदो सोडा जी बॉस उन्हनि हमरान खे तो किथे रखियो आहे बाबा सही हुन नंबरान खे मूं पंहिंजे घर में रखियो आहे ऐं हुन जो ख़्यालु रखण जे लाइ मूं पंहिंजा माण्हू बि रखिया इहो चङो थियो सोडा जो तो उन्हनि खे फरार थींदे ॾिसी वरितो न त इहो सावण सुबुह जो मथो पीटी हेॾां हलियो अचे बाबा सही मूं त हुननि खे इत्तेफ़ाक़ सां ॾिसी वरितो सोडा हिकिड़ी ॻाल्हि तूं ॿुधाए तो उन वक़्तु सावण फ़क़ीर जे घर जे ॿाहिरां बीठे छा पे कयो बाबा साईं मां घर पियो वञा मुंहिंजे चवण जो मक़सदु आहे त बाबा साईं मां ओताके ते पियो अचां हा तूं घर पे वे ठीकु आहे पर एॾो फेरो करे छो वेंदो आहीं पंहिंजे घर छा मुरादी साम्हूं वारी घिटी जे भरिसां त तुंहिंजो घर आहे पर मूं इहो ॿुधो आहे त तूं अक्सर सावण फ़क़ीर जे घर वारी घिटी मां ईंदो आहीं छो सोढा को दिल जो मामलो आहे त बाबा ॻाल्हि कर बाबा साईं तव्हां को कहिड़ी ॻाल्हि रखां मां बाबा साईं मां ज़ीनत सां मोहबत कंदो आहियां उनखे पसंदि कंदो आहियां वेरुनि जी वस्ती वेरुनि जी वस्ती सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।